सुप्रीम कोर्ट रिटायर्ड या इस्तीफ़ा ॾींदड़ जजिस ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी कार्रवाई जारी रखण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 5 रुकनी बेंच रिटायर्ड या इस्तीफ़ा ॾींदड़ जजिस ख़िलाफ़ कार्रवाई बाबति ॿुधणी कई। धुरिन जा दलील ॿुधण बाद रिटायर्ड जजिस ख़िलाफ़ जुडिशियल काउंसिल जी कार्रवाई बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। जस्टिस अमीनुद्दीन खान चयो त 15 मिनटनि बाद महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। पंजाब ऐं सिंध जो गवर्नर केरु थींदो? पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे उम्मीदवारनि जा नाला साम्हूं अची विया। मखदूम अहमद महमूद, कमर ज़मान कायरा ऐं नदीम अफजल चंद पंजाब जे गवर्नरशिप लाइ मज़बूत उम्मीदवार। ज़रन मूजिब पंजाब जे गवर्नरशिप लाइ पीपल्स पार्टी जी पहिरीं तरजीह मखदूम अमीन अहमद महमूद, ॿिए ते कमर ज़मान कायरा ऐं टिएं ते तरजीह नदीम अफजल चंद खे आहे। नून लीग सिंध में गवर्नरशिप लाइ बशीर महमूद जे नाले ते गौर शुरू करे छॾियो। MQM बि पंहिंजो गवर्नर आणण लाइ सरगर्म। नून लीग पंजाब असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर लाइ नाला फाइनल करे छॾिया। मुश्तबा शुजाउल रहमान खे पंजाब असेंबली जो स्पीकर बणाइण जो इम्कान। नून लीग पंजाब जी पार्लियामानी पार्टी मरियम नवाज़ खे वॾो वज़ीर बणाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मरियम नवाज़ चयो आहे त अवाम नवाज़ शरीफ़ खे मैंडेट ॾिनो आहे, अवाम जी भरपूर ख़िदमत कई वेंदी। मरकज़ में MQM खे पहिरें मरहले में 3 वज़ारतूं मिलण जो इम्कान। पोर्ट एंड शिपिंग, ओवरसीज़ पाकिस्तानीज़ ऐं IT वारे वज़ारत MQM खे ॾिनी वेंदी। MQM अॻुवाण मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंध जी गवर्नरशिप MQM जो हक़ आहे, हथ न खणंदासीं। ॻाल्हियुनि में को बि डेडलॉक न आहे, मामला तय थी वेंदा। PTI जे हामी आज़ाद हैसियत में चूंडियल 86 MNAs सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थियण वारो सर्टिफिकेट इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾियो। PTI पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पंजाब जे 105 MPs, KP जे 85 MPs ऐं सिंध असेंबली जे 11 MPs बि सर्टिफिकेट जमा कराए छॾिया। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी ते थियल चूंडुनि खे कालादम करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार ब्रिगेडियर रिटायर्ड अली खान ते 5 लख रुपया ॾंढ लागू। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी जी चूंडुनि खे कालादम करार ॾियण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत हुकुम ॾिनो त रियासत कोर्ट मार्शल थियल शख़्स पारां ब्रिगेडियर जो लफ़्ज़ इस्तेमाल न करण खे यकीनी बणाए। चीफ जस्टिस काज़ी फ़ाज़ी सारी मार्क्स ॾींदे चयो त मुल्क खे दुनिया में खुलण जो सामान बणायो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार बि परॾे हले वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट तौहीन अदालत केस में DC इरफान नवाज़ मेमून जी माफ़ी वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत DC खे परॾे वञण खां बि रोके छॾियो। ॿई शोकास जो 26 फरवरी ताईं जवाब जमा कराइण जी हिदायत। जस्टिस बाबर सतार चयो त दरख़्वास्त ते फ़ैसिलो जल्द कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत कैंसर समेत जान बचाईंदड़ 146 दवाउनि खे महांगो करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अमलदारनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ वैक्सीन समेत जान बचाईंदड़ 146 दवाउनि जूं क़ीमतूं वधाई वयूं आहिनि। 116 दवाउनि जूं क़ीमतूं फार्मास्यूटिकल कंपनीज़ पारां वधाई वेंदियूं। ड्राइंग रूम में वेही उहिदा विरहाइणा आहिनि त चूंडूं कराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जा चूंडुनि दौरान इंटरनेट जे बंदिश ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस अकील अब्बासी सिंध हुकूमत जे वकील खां पुछाणो कयो त ॿुधायो त सिंध हुकूमत इंटरनेट बंदि करण लाइ चयो हो या न। अदालत जे हुकुमनि खे संजीदगी सां छो नाहे वरितो वेंदो? वकील चयो त असां अहिड़ी का बि दरख़्वास्त नाहे ॾिनी। जवाब जमा कराइण लाइ मोहलत तलब। हैदराबाद जी एहतसाब अदालत मोटरवे मेगा करप्शन केस में मुलविस समूरनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। ॿुधणी दौरान जवाबदारनि खे वीडियो लिंक ज़रिए फ़र्द जुर्म पढ़ी ॿुधायो। जवाबदारनि पारां ॾोह क़बूल करण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे सॾाए वरितो।
कराची जूं 200 घणमाड़ इमारतुनि में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण जो इंकशाफ। KMC घणमाड़ इमारतुनि बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी। इमारतुनि में फायर फाइटिंग सिस्टम नई वरी हंगामी रस्ता आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी बि इमारतुनि बाबति NOC जारी करण वक़्तु KMC सां राब्तो न कयो। SBCA जाइज़ो वठण बग़ैर अॾावतुनि लाइ सर्टिफिकेट जारी कया। KMC पारां गैरकानूनी अॾावतनि ऐं NOC जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश। जामछोरे में सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो पॉइंट बसनि जी खोट ख़िलाफ़ धरणो। शागिर्दनि पारां कोटड़ी स्टेशन चौक ते धरणो ऐं वियो। मुज़ाहिरीन चयो आहे त कोटड़ी जे शागिर्दनि लाइ रुगो 4 पॉइंट बसूं आहिनि। वधीक पॉइंट बसूं हलाए ॾुखियाईनि खां बचाए वञे। ऐं अमां यादि आया त ॻोढ़ा ॻड़ी पिया, कंहिं हथ हलाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया जो सुरजणान नाले वारो शाइर साईं दाद सांद लाॾणो करे वियो। साईं दाद सांद कराची जी ख़ानगी अस्पताल में दमदणी हवाले कयो। साईं दाद सांद ॿ शाइरी जा मजमूई ॻोढ़नि ॻाल्हियूं ऐं दिलि जी तारीख़ छपियल संदसि शाइरी बि झड़जंग में मक़बूल बणियल।